मशहूर म्यूज़िक प्लेटफॉर्म कोक स्टूडियो ग्लोबल जे सीज़न 2 लाइ पाकिस्तानी ॻाइणी शाए गिल ऐं तुर्क ॻाइणे अयोदेकी साथ गॾिजी हिकु गानो ॻायो आहे। पाकिस्तानी ऐं तुर्की जा फनकार सॼी दुनिया जे उन्हनि 19 ॻाइणनि जे ग्रुप जो हिसो आहिनि जेके गॾिजी कोक स्टूडियो ग्लोबल लाइ गाना ॻाईंदा आहिनि। तुर्क ॻाइणे खे 2020 खां आलमी शोहरत हासिल थी ऐं खेसि हेल ताईं रुगो स्पॉटिफाई प्लेटफॉर्म ते 120 मिलियन भेरा स्ट्रीम कयो वियो आहे। शाए गिल पाकिस्तान जी उभरंदड़ ॻाइणी आहे ऐं कोक स्टूडियो जे गाने पसोड़ी सां खेसि शोहरत मिली। पाकिस्तानी ॻाइणी खे स्पॉटिफाई ते मुल्क जी सभ खां वधीक स्ट्रीम कयल फनकारा जो एज़ाज़ हासिल आहे। शाए गिल खे यूट्यूब ते 600 मिलियन व्यूज़ मिलिया। कोक स्टूडियो ग्लोबल जे हिन नए गाने जा ॿोल वन लव रखिया विया आहिनि जंहिंमें शाए गिल खे ख़ूबसूरत लिबास पहिरियल नज़र अचे थो ऐं खुलियल वारनि सां परफॉर्म करे थी। संदसि गानो 2 ॾींहं अॻु यूट्यूब ते रिलीज़ थियो आहे ऐं 2 ॾींहंनि में 1 लख खां वधीक भेरा ॾिठो वियो आहे। ॿिन्ही फनकारनि जे गॾियल गाने खे पसंदि कयो पियो वञे ऐं मदाहनि तरफ़ां भरपूर मोट मिली रही आहे।